सियासी ठाह सचे दिल सां माफ़ी वठण सां ही मुमकिन आहे। माफ़ी घुरण वारो फ़रिश्तो ऐं माफ़ी न घुरण वारो शैतान बणिजी वियो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जूं ब्रसेल्स में सीनियर सहाफ़ी सुहेल वड़ाइच सां ॻाल्हियूं। चयाईं तब्दीली बाबति हलंदड़ अफ़वाह हथ ठोकिया आहिनि। अफ़वाह पखेड़ींदड़ हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट जा मुख़ालिफ़ आहिनि। ख़ुदा मूंखे पाकिस्तान जो मुहाफ़िज़ बणायो आहे, इन खां सवाइ कंहिं ॿिए उहिदे जी ख़्वाहिश नाहे। खैबर पख्तूनख्वा गिलगित बल्तिस्तान आज़ाद कश्मीर में तूफ़ानी बरसातुनि लैंडस्लाइडिंग ऐं ॿोॾि वारी वॾी तबाही मचाए छॾी। मुख़्तलिफ़ हादसनि में 330 खां वधीक माण्हू हयातियूं विञाए वेठा। रुगो बुनेर में 213 माण्हू फौत, केतिरा ई ज़ख़्मी ऐं गुम थी विया। मानसेरा में बि ॿोॾि ऐं लैंडस्लाइडिंग सबबि 20 ॼणा अज़ल जो शिकार। बाजोड़ में 21 ॼणनि हयातियूं विञायूं। बाजोड़ में इमदादी सरगर्मियुनि लाइ वियल हेलीकॉप्टर तबाह थियण सबबि 5 ॼणा शहीद। क्लाउड बस्ट खां पोइ आयल ॿोॾि केतिरा ई ॻोठ लोड़े वई। बुनेर, सवात, बाजोड़, मानसेरा ऐं बडग्राम आफ़त सजल करार। हंगामी हालतूं लागू। केपी में सोग मल्हाए पियो वञे। क़ौमी झंडो निवल। खैबर पख्तूनख्वा में बरसातुनि ॿोॾि सबबि औरतुनि ॿारनि समेत 307 ॼणा हयातियूं विञाए वेठा ऐं 23 माण्हू ज़ख़्मी थी पिया। पीडीए में 48 कलाक दौरान नुक़साननि जा तफ़सील जारी करे छॾिया। पीडीए में मौजूदु मुख़्तलिफ़ हादसनि में फौत थियलनि में 279 मर्द, 15 औरतूं ऐं 13 ॿार शामिल आहिनि। हादसनि वाक़िअनि में 17 मर्द, 4 औरतूं ऐं 2 ॿार ज़ख़्मी थिया। गॾियल तौर ते 74 घरनि खे नुक़सान पहुतो, 63 घरनि खे जुज़वी नुक़सान ऐं 11 घर मुकमल तबाह थी विया। हादसा सवात, बुनेर, बाजोड़, मानसेरा, शांगला ऐं बडग्राम में पेश आया। पाक फ़ौज खैबर पख्तूनख्वा जे ॿोॾि मुतासिरनि जी बहाली लाइ 1 ॾींहं जो राशन ऐं पघार ॾियण जो ऐलान करे छॾियो। खैबर पख्तूनख्वा में मुक़रर फ़ौज ॿोॾि मुतासिर माण्हुनि जी बहाली में मुकमल मदद करे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी हिदायत। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे पाक फ़ौज केपी जे ॿोॾि मुतासिर माण्हुनि जी बहाली लाइ 1 ॾींहं जी पघार ऐं राशन बि ॾींदी। मुतासिरनि जी मदद लाइ इज़ाफ़ी फ़ौजी दस्ता पिणु मोकिलिया पिया वञनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर अयाज़ सादिक़ पारां मुल्क जे मथां इलाइक़नि में बरसात ऐं ॿोॾि सबबि जानी माली नुक़सान ते अफ़सोस जो इज़हार। नायब वज़ीर आज़म जो चवणु आहे त मुतासिर ख़ानदाननि सां दिली हमदर्दी जो इज़हार कनि था। मुतासिरनि जी मदद लाइ हुकूमत सभई वसीला इस्तेमालु करे रही आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारा, हथियारबंद फ़ौज ऐं मक़ामी इंतिज़ामिया इमदादी कमनि में मसरूफ़ आहे। स्पीकर अयाज़ सादिक़ जो चवणु आहे त तूफ़ानी बरसातुनि सबबि थींदड़ जानी नुक़सान ते दिली रुख पहुतो आहे। फौतुनि जे ख़ानदाननि जे ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। ॿोॾि जी सूरतहाल पूरी क़ौम लाइ इम्तिहान आहे। सभिनी खे गॾिजी पंहिंजे भाइरनि जी मदद करणु घुरिजे। इंसाफ़ में देर रुगो इंसाफ़ खां इनकार न, पर इंसाफ़ जे बलूचिस्तान जो अवाम पाण बि दहशतगर्दनि मां तंग अची चुको आहे। सूबे जो अवाम उन्हनि ख़िलाफ़ उथी खड़ो थियो आहे। अवाम दहशतगर्दनि जी निशानदेही करे त ऑपरेशन कामयाब थींदो। डीजी ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ जूं बलूचिस्तान सां तालुक़ रखंदड़ शागिर्दनि सां वेहर दौरान ॻाल्हियूं। संदसि चवण फ़ौज खे दहशतगर्दी जे नाले ते के मासूम खां हयाती खसण में का बि दिलचस्पी नाहे। समझदारी सां कमु करण लाइ इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन जो नालो ॾिनो वेंदो आहे। दहशतगर्दनि, सहूलतकारनि ऐं रिथाबंदी कंदड़नि खे साम्हूं आणणो आहे। उन लाइ सूबे जी अवाम ऐं इंतिज़ामिया सां गॾिजी कमु करणो आहे। सिंध जे गादीवार शहर कराची खे तासुब जे वर चाढ़ियो वियो आहे। असां पंहिंजे रवैये ऐं कम सां नाकारी प्रोपेगेंडा खे रद्द करियूं पिया। शहर जे 7 ज़िलनि में कमु करे रहिया आहियूं। असां कमु करे ॾेखारींदासीं। को सड़े थो त भले सड़े। कराची जे मेयर मुर्तज़ा वाहब जूं कोरंगी में मुख़्तलिफ़ मनसूबनि जी पीड़ जो पथर रखण खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो कोरंगी ज़िलो पीपल्स पार्टी जो आहे ऐं रहंदो। अवाम लाइ रोडनि जी तामीर, RCC पाइप विछाए बरसाती पाणी जी निकाली जो निज़ाम बणायो पियो वञे। असां वटि फंड्स मौजूदु आहिनि। कोरंगी में तरक़ियाती कमनि लाइ
टेंडर करे छॾियो आहे। ज़िले में हलंदड़ साल 2.5 अरब रुपयनि जा तरक़ियाती कम कराया वेंदा। कामरान टसूरी गवर्नर हाउस के सियासत लाइ इस्तेमाल खां पासो करे। सामने जी बरसातुनि ग्लेशियर्स बिगड़जण सबब दरियानि जे वहकरनि में इज़ाफ़ो। सिंधु दरिया में कालाबाग ऐं चश्मा बैराज वटि विचोली बोर्ड डिक्लेयर, तरबेला ऐं तोसा बैराज ते बि हेठें दर्जे जी बोर्ड। सतलज दरिया वटि गंडा सिंगवाला वटां हेठें दर्जे जी बोर्ड डिक्लेयर। पीडीए में तर्जुमान जो चवणु आहे तरबेला 98 ऐं मंगला डेम 68% भरिजी चुको आहे। तरबेला डेम जी सतह 1547 फुट ऐं मंगला डेम जी सतह 1200 फुटनि खां वधीक आहे। मौसमियात खाते सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात की अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे कमज़ोर मूनसून हवाऊं सिंध के ओभर वारनि हिस्सनि में दाख़िल थी रहियूं आहिनि। 18 अगस्त खां मूनसून हवाऊं ताक़तवर थी सिंध में पखिड़िजी वेंदियूं। 18 अगस्त ताईं सिंध के अक्सर ज़िलनि में फुड़ फुड़ जॾहिं त हल्की ऐं विचोली बरसात जो इम्कान आहे। नगर पाक वेझो मुड़ुस स्क्वाडनि जा वार करे पंहिंजी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। विक्तासर ॻोठ में जवाबदार जिसल पंहिंजी 22 वरनि जी ज़ाल हीरा कोहली खे क़त्ल कयो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़े जी वधीक जांच कई पई वञे। बंसवारी करो जब निकलते हैं, बंसवारी करो जब निकलते हैं, दिलकशी साथ साथ चलती है, दिलकशी साथ साथ चलती है। ऐं सुरनि जे शहनशाह, कवाली जे बेताज बादशाह ऐं मौसीक़ी जी दुनिया जे चमकंदड़ सितारे उस्ताद नुसरत फ़तेह अली खान जे लाॾाणे खे 28 वर वियामी विया। अज़ीम रागी 1000 खां वधीक कवालियूं 125 एल्बम जारी कया ऐं नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में शामिल कराए सॼी दुनिया में पाकिस्तान जी सुञाणप बणिजी वियो। नुसरत फ़तेह अली खान जो सुर अॼु बि किरोड़े दिलनि ऐं ज़हननि ते छायल आहे। 16 अगस्त 1997 ते लंडन में दिल जो दौरो पवण सबबि फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो हो।